नाज़रीन, अहम ख़बर आहे। सिंध हाई कोर्ट पीपल्स पार्टी के अॻूणे MPA शहरयार खान शरत की ज़मानत में वाद करे छॾी आहे। सिंध हाई कोर्ट सखर में पीपल्स पार्टी के MPA जाम मेहताब डर ते हमले केस जी ॿुधणी थी, जंहिं दौरान शहरयार शर जहांगीर खान, वकील कुर्बान मलाणो, नेमत शाह ऐं ॿिया अदालत में पेश थिया। अदालत शहरयार खान शर ऐं संदसि पुट जहांगीर खान शर जी अबूरी ज़मानत में 2 ॾींहनि जी वाद कंदे ॿुधणी 29 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी। यादि रहे त पीपल्स पार्टी के MPA जाम मेहताब डर की गाड़ी से फायरिंग जो वाक़ियो पेश आयो, जंहिं बाद हुन पंहिंजी जमायत जे अॻूणे MPA शहरयार खान शर ऐं संदसि पुट समेत ॿियनि ख़िलाफ़ FIR दाख़िल कराई हुई। अहम ख़बर आहे, सिंध हाई कोर्ट पीपल्स पार्टी जे अॻूणे MPA शहरयार खान शर जी ज़मानत में वाद करे छॾी आहे। सिंध हाई कोर्ट सखर में पीपल्स पार्टी MPA जाम मेहताब डर ते हमले केस जी ॿुधणी थी, जंहिं दौरान शहरयार शर जहांगीर खान, वकील कुर्बान मलाणो, नेमत शाह ऐं ॿिया अदालत में पेश थिया।